वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे नौशर फिरोज़ मां अवां सां शेयर कयूं पिया। म्यूनिसिपल ऑफिसर पारां मुलाज़िमनि जी तज़लील कई वई। मुलाज़िम खे गटर साफ़ करण जे लाइ गंदे पाणी में लाथो वियो। जी नाज़रीन, अवां खे आगाही ॾेई रहिया आहियूं। मुलाज़िम खे बिना हिफ़ाज़ती इंतज़ाम जे लाथो वियो आहे। गटर में लहंदड़ मुलाज़िमनि लाइ ऑक्सीजन मास्क नाहे ॾिनो वियो। मुलाज़िम जी तज़लील ते शेरियुनि पारां मज़म्मत कई वई आहे। मुलाज़िमनि खे गटर में लाहिण बदिरां मशीनरी ज़रिए इंतज़ाम कया वञनि। शेरियुनि जो इहो मुतालबो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नौशर फिरोज़ खां म्यूनिसिपल ऑफिसर पारां मुलाज़िमनि जी तज़लील कई वई। मुलाज़िम खे गटर साफ़ करण लाइ गंदे पाणी में लाथो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नौशर फिरोज़ में म्यूनिसिपल ऑफिसर पारां मुलाज़िमनि जी तज़लील। मुलाज़िम खे गटर साफ़ करण लाइ गंदे पाणीअ में लाथो वियो। मुलाज़िम खे बिना हिफ़ाज़ती इंतज़ाम जे लाथो वियो। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फिरोज़ मां आवाज़ में रिपोर्टर ज़ाहिद कायम खानी खां। जी ज़ाहिद, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल नौशर फिरोज़ की म्यूनिसिपल इंतजामिया जी नाअहली है वो ॾींहं ॾींहं साम्हूं अचंदी पई अचे। शहरी एहतिजाज करे रहिया आहिनि, पर म्यूनिसिपल इंतजामिया जेको आहे पंहिंजो सफ़ाई कंदड़ अमले खे जेको आहे ज़ोरी गटर में लाथो आहे बिना के हुनजे हिफ़ाज़ती किट जे। ऐं हिन वक़्तु जेको आहे हुनखे फोटो जेको वीडियो आहे उहा वायरल थी आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त स्वीपर खे जेको आहे ज़ोरी जेको आहे लाइ म्यूनिसिपल इंतजामिया पारां हुनजी तब्दील कई वई आहे ऐं हुनखे हिफ़ाज़ती किट बि न ॾिनी वई आहिनि। मुलाज़िम एहतिजाज करे रहिया, दावो करे रहिया आहे त अंदरि ऑक्सीजन थी सघे थी, हुनजी हयाती खे ख़तरो थी सघे थो, पर म्यूनिसिपल जे इंतजामिया जेको आहे हुनजी का बि न ॿुधी आहे। हुनखे ज़ोरी जेको आहे गटर लाइन साफ़ करण लाइ गटर में लाथो आहे। इहो रोज़ जो हिकिड़ो मामूल बणियल आहे। नौशर फिरोज़ आहे जिते रोड रस्ता गटर नालनि तां उछलिया पिया आहिनि, हुते इंतजामिया पारां सफ़ाई कंदड़ अमले सां बि जेको आहे जाचण वारो सिलसिलो जारी आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी।